सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब 4 सबक 11 दौर जा सवाल रिव्यू क्वेश्चंस। सिंध ऑनलाइन स्कूल में ॾोहिटनि ऐं ॾोहिटियुनि खे नाना आबिद तरफ़ां भलीकार। हमेशह जीअं असां बाब जी पछाड़ीअ में दौर जा सवाल कंदासीं, जीअं असां परखे सघूं त असांखे छा यादि रहिजी वियो, असां छा पिरायो। हिन बाब जा दौर जा सवाल करण खां पहिरीं जेकॾहिं तव्हां 10हों सबक जंहिंमें असां इख़्तिसार कयो हो या तद कयो सॼे चैप्टर जो या बाब जो, उहो जेकॾहिं वरी ॾिसी वठंदो त तव्हांखे दौर जा सवाल करण में तमामु आसानी थींदी। हेठियनि मां कहिड़ी शइ इकोसिस्टम जो गैर हयातियाती हिसो आहे? माइक्रो यानी बारीक खुर्दबीनी बैक्टीरिया, असांखे ख़बर आहे त इहे तमामु नंढड़ा जानदार हूंदा आहिनि। उन खां पोइ बे फंगस, इहो असां शायदि न पढ़ियो आहे, ॾिसूं था। जीम मादनी जुज़ा, दाल सड़ियल करियल ॿूटा। असां फंगस कोन पढ़ियो पर असां फंजाई पढ़ी चुका आहियूं। फंजाई फंगस जो जमा आहे, फंगस वाहिद आहे, फंजाई या फंगाई जेको आहे उनजो जमा आहे। इनखे फंगस, फंजाई या फंगाई इहे टे साॻी शइ आहे जेके असां खुंबियूं चयूं या जेके असांजो डिकम्पोज़र्स आहिनि। अचो त असां ॾिसूं त असां इकोसिस्टम जा हिसा कीअं पढ़िया। असां पढ़िया त इकोसिस्टम जा यानी इन्वायरमेंट जा जेके हिसा आहिनि उहे जानदार जेके आहिनि उनमें अचनि था जानवर, ॿूटा, फंजाई, खुंबियूं, अलजी ऐं बैक्टीरिया। ऐं गैर जानदारनि में अचनि था मिट्टी, पाणी, हवा, रोशनी ऐं गर्मी। जेकॾहिं हिन में ॾिसंदासीं त माइक्रो ऑर्गेनिज़म यानी जेके बैक्टीरिया आहिनि उहे असां वटि अचनि था जानदारनि में। सो हीअ त गैर हयातियाती ऐं गैर जानदार कोन्हनि, इहे जानदार आहिनि। सो इन खे असां जेको आहे उहो कटे छॾियोसीं। उन खां पोइ असां आयासीं अॻियां ते फंगस। फंगस सां ॾिठो त फंगस बि यानी फंजाई इहो बि असांजो जानदार हिसो आहे। सो इन खे बि असां कटे छॾियो। उन खां पोइ असां आयासीं मादनी जुज़नि ते। मादनी जुज़ा त हिन में किथे बि कोन्हनि, पर मादनियात असां पढ़ियो त किथे हूंदा आहिनि, छा में शामिल हूंदा आहिनि? मादनियात हूंदा आहिनि मिटीअ में शामिल। सो मिट्टी असांजो गैर जानदार हिसो आहे। सो इहो असांजो थींदो त जीम मादनी जुज़ा। दाल खे ॾिसण जी ज़रूरत न आहे, दाल ॿूटा आहे, ॿूटा असांजा हयातियाती जुज़नि में ईंदो आहे। सुवाल ॿियो, हेठियनि मां कहिड़ी शइ इकोसिस्टम जो हयातियाती हिसो आहे? अलिफ तव्हांजी चमड़ीअ ते मौजूदु बैक्टीरिया, बे ज़मीन में मौजूदु मादनी शयूं, जीम तलाव जो पाणी ऐं दाल तव्हांजी पसकदाई जो गर्मीअ जो दर्जो। हाणे जेकॾहिं असां उन साॻी चार्ट में जंहिंमें असां माहौल जा हिसा लिखिया उन में ॾिसूं त बैक्टीरिया असांजो मौजूदु आहे जानदार हिसनि में। ज़मीन में मौजूदु मादनी शयूं जेके आहिनि उहे मिटीअ में हूंदियूं आहिनि, उहे असांजे गैर जानदार हिसनि में आहिनि। तलाव जो पाणी उहो बि गैर जानदार हिसनि में आहे, पाणी आहे। ऐं तव्हांजी पसकिरदाई जो गर्मी जो दर्जो इहो बि जेको आहे माहौल जो गैर जानदार हिसो आहे। उन जे करे असां चई सघंदासीं त माहौल जो जानदार हिसो या हयातियाती हिसो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बैक्टीरिया आहिनि जेके तव्हांजे जिस्म ते मौजूदु आहिनि हिननि चइनि शयुनि मां। सुवाल टियों, टेपवर्म जेको जानदार जे जिस्म में रहे थो ऐं उन जानदार जी खुराक ते गुज़रान कंदो आहे, सो ॿिटे तलक जो मिसाल आहे, तुफेली क़िस्म जे तलक जो मिसाल आहे, शिकारी ऐं शिकार वारे तलक जो मिसाल आहे, या गोश्तखोरीअ जो मिसाल आहे। हाणे ज़रूरी न आहे त असांखे ख़बर हुजे त टेपवर्म छा आहे, थी सघे थो ख़बर बि हुजे पर ज़रूरी न आहे। पर हिन में ख़ासि शयूं जेके हिन जुमिले में लिखियल आहिनि उन लिखियल आहिनि जानदार जे जिस्म में रहंदो आहे ऐं जानदार जी खुराक ते गुज़रान कंदो आहे। सो इहे ॿ शयूं असांखे छा थियूं ॾेखारनि? इहे शयूं असांखे ॾेखारनि थियूं त असां पढ़ियो किथे त हिकिड़ो जानदार ॿिए जानदार जे जिस्म ते या उनजे अंदरि रहंदो आहे। हिकिड़ो इहो तलक हूंदो आहे जंहिंमें हिकिड़ो जानदार ॿिए जानदार जे जिस्म ते ऐं उनजे अंदरि रहंदो आहे। तुफेली जानदार मेज़बान जानदार ते ई पंहिंजो गुज़ारो कंदो आहे। हीउ तलक मेज़बान लाइ हानिकार आहे पर मौत न आहे। तुफेली जानदार मेज़बान जानदार खां घणो नंढो हूंदो आहे। तुफेली जानदार हमेशह मेज़बान जानदार सां गॾु रहंदो आहे। सो इहो कहिड़ो तलक हो, यादि कयो। इहो तलक हो असांजो तुफलियत जो या हिक ॿिए ते भरण जो तलक।
पैरासिटिज्म। सो हिन मां असां चई सघूं था त असां जेको आहे हिन सवाल जो सही जवाब ॻोल्हे वरितो, उहो आहे तुफ़ैली क़िस्म जो तालुक या पैरासिटिज्म। हाणे जेकॾहिं तव्हां ॾिसणु चाहियो त टेप में तव्हां हीअं हूंदो आहे कि तव्हांजो आंडो आहे जंहिंखे एतिरो वॾो करे ॾेखारियल आहे। तव्हां टेप इंसान जी या जानवर जे या जानदार जे मां जेके आंडा आहिनि उन्हनि आंडनि में अंदरि रहंदो आहे ऐं खुराक उतां ई हासिल कंदो आहे। सवाल चौथों, कंहिं बि इकोसिस्टम में जानदारनि खे पैदावारी अंसर प्रोड्यूसर्स या सार्फिन कंज्यूमर में विरहाए सघिजे थो। पैदावारी अंसर सार्फिन लाइ खुराक मुहैया कंदा आहिनि। हेठियनि मां अहिड़े जानवर जो नालो ॿुधायो जेको पैदावारी अंसर ऐं ॿियनि सार्फिन खे खुराक बनाईंदो हुजे। यानी उहो पैदावारी अंसरनि खे बि खाईंदो हुजे ऐं ॿियनि सारिफ़नि खे बि खाईंदो हुजे। जवाब जेके आहिनि 4 ॾिनल आहिनि उहे आहिनि अलिफ ॿूटाखोर, बे सभु ॿूटा ऐं जानवरखोर, जीम जानवरखोर ऐं दाल शिकार। हाणे अचो त असां यादि कयूं त असां कहिड़े क़िस्म जे जानवरनि जा ॾिठा जेके, पर उन खां पहिरियों ॾिसूं त हिन में ख़ासि ॻाल्हि कहिड़ी आहे हिन जुमिले में। हमेशह जुमिले में ख़ासि ॻाल्हि ॻोल्हबी आहे जॾहिं MCQs हूंदा आहिनि, यानी मल्टीपल चॉइस क्वेश्चन्स हूंदा आहिनि। हिन में जेका ख़ासि ॻाल्हि आहे उहा आहे पैदावारी अंसर ऐं ॿियनि सारिफ़िन खे खुराक बनाईंदो आहे। असांखे ओढ़ो हिन मां ॻोल्हणो आहे चइनि मां। असां जेकॾहिं ॾिसूं फूड चेन ॾिठोसीं, यानी खाधे जी ज़ंजीर ॾिठीसीं, त उन में जेके ॿूटा आहिनि उहे प्रोड्यूसर्स आहिनि। उन खां पोइ जेके प्राइमरी कंज्यूमर्स आहिनि उहे सिर्फ़ु ॿूटा था खाइनि ऐं सेकेंडरी कंज्यूमर्स आहिनि जेके खाइनि था प्राइमरी कंज्यूमर्स खे। सो उनजे करे प्राइमरी कंज्यूमर त हिन में कोन था थी सघनि, यानी ॿूटा खोर त हिन जो जवाबु कोन था थी सघनि, छो त उहे रुॻो ॿूटा खाईंदा आहिनि, ॿियनि सार्फनि खे कोन खाईंदा आहिनि। हाणे अॻियां ॾिसूं त छा असां ॾिठो, असां पढ़ियो कहिड़ी तरतीब ॾिठीसीं त जेके गाह ऐं ॿूटे खोर जानदार हूंदा आहिनि उहे रुॻो पैदावारी अंसर खाईंदा आहिनि। जेके गोश्त खोर अंसर हूंदा आहिनि जानदार उहे इब्तिदाई सार्फिन खे खाईंदा आहिनि ऐं सानफी सार्फिन खे खाईंदा आहिनि। पर जेके सभु खाऊ यानी सभु ॿूटा ऐं जानवर खोर जानवर हूंदा आहिनि, यानी ओमनिवोरस हूंदा आहिनि, उहे पैदावारी अंसर बि खाईंदा आहिनि, इब्तिदाई सार्फिन खे बि खाईंदा आहिनि ऐं सानवी सार्फिन खे बि खाईंदा आहिनि। सो इन मां असांखे ख़बर पई त हिन जो सही जवाबु जेको थींदो उहो थींदो बे सभु ॿूटा खोर ऐं जानवर खोर, जंहिंखे असां सभु खाऊ चयो। सवाल 5, कार्बन इकोसिस्टम जो लाज़मी जुज़ो आहे। इहो समूरे इकोसिस्टम में इस्तेमालु थियण ऐं ॿीहर वरी वरी इस्तेमालु थियण सां गर्दिश कंदो रहंदो आहे। कार्बन ज़िंदगीअ खे बरक़रार रखण लाइ निहायत ज़रूरी आहे। उन अमल जो नालो ॿुधायो जंहिंमें कार्बन डाइऑक्साइड खे इस्तेमालु कंदो आहे। यानी उन अमल जो नालो ॿुधायो जेको कार्बन डाइऑक्साइड खे इस्तेमालु कंदो आहे या जंहिंमें कार्बन डाइऑक्साइड इस्तेमालु थींदी आहे। अलिफ साह खणण वारो अमल, बे रोशनाई तरकीब वारो अमल, जीम बुखारात में तब्दील थियण ऐं दाल तहलीली अमल। वरी हिन सवाल में असांखे ॾिसणो आहे त हिन में ख़ासि शइ कहिड़ी आहे हिन सवाल में जंहिंसां असांखे जवाबु मिली सघे थो। उहा ख़ासि शइ जेका आहे उहा आहे कार्बन डाइऑक्साइड खे इस्तेमालु कंदो आहे। असां इहा ॻोल्हींदासीं त इहो जेको आहे कहिड़ी शइ आहे हिननि चइनि मां जेका जंहिंमें कार्बन डाइऑक्साइड इस्तेमालु थींदो आहे। हाणे असां यादि कयूं त असां जेको आहे उहो ही 2 अमल पढ़िया, ॿूटनि जा रोशनाई तरकीब जो अमल ऐं साह खणण जो अमल, जेके ॿूटनि में अमल थींदा आहिनि। उन में असां ॾिठो त साह खणण जे अमल में हवा मां ऑक्सीजन इस्तेमालु थींदी आहे, अॻु में जमल थियल निशास्तो या खुराक इस्तेमालु थींदी आहे ऐं कार्बन डाइऑक्साइड गैस ॿाहिरि निकिरंदी आहे। ऐं रोशनाई तरकीब जे अमल में हवा मां कार्बन डाइऑक्साइड गैस इस्तेमालु थींदी आहे, ज़मीन मां पाणी इस्तेमालु थींदो आहे, क्लोरोफिल जी मौजूदगी में जेको आहे उहो ऑक्सीजन ठहंदी आहे ऐं निशास्तो ठहंदो आहे। हिन मां असांखे ख़बर पई त जंहिं अमल में कार्बन डाइऑक्साइड इस्तेमालु थी थिए उहो अमल आहे बे रोशनाई तरकीब वारो अमल। सो साह खणण जे अमल में ऑक्सीजन इस्तेमालु थी थिए ऐं कार्बन डाइऑक्साइड ख़ारिज थी थिए। पर रोशनाई तरकीब में कार्बन डाइऑक्साइड इस्तेमालु थी थिए
ऐं ऑक्सीजन ख़ारिज थी थिए। सुवाल 6 रोशनाई तरकीब वारो अमल उहो कीमियाई अमल आहे जेको ॿूटे जे पननि में थींदो रहंदो आहे, पर उन लाइ ख़ासि क़िस्म जी गैस जी ज़रूरत हूंदी आहे जेका माहौल जो गैर हयातियाती अंसर पिणु आहे। ॿुधायो त हीअ कहिड़ी गैस आहे। हाणे असांखे ख़बर आहे त हिन में ख़ासि ॻाल्हि जेका पुछी थी वञे उन में गैस जी ॻाल्हि थी पुछी वञे त हीअ कहिड़ी गैस आहे। सो हुन मां जेका गैस हूंदी उहा थी सघे थी ऐं जेका गैस न हूंदी उहा नथी थी सघे। कार्बन डाइऑक्साइड थी सघे थी त उहा गैस आहे। शमसी तवान क्लोरोफिल कोन थो थी सघे छो त क्लोरोफिल असांखे ख़बर आहे त जीव घरड़े जो हिकिड़ो हिसो आहे, हुनजे करे उहा गैस न आहे, उहो कोन थो थी सघे। अहिड़ी तरह शमसी तवानाई एनर्जी आहे या तवानाई आहे, इहा बि गैस कोन्हे, इहो बि कोन थो थी सघे। ऑक्सीजन गैस आहे सो उहा थी सघे थी। हाणे अचो त असां यादि कयूं त असां छा पढ़ियो हो रोशनाई तरकीब वारे अमल में 3 बाब में। असां रोशनाई तरकीब जे अमल में ॾिठो त पन जेके आहिनि उहे पंहिंजी क्लोरोफिल जी मौजूदगीअ में सिज मां रोशनी खणंदा, हवा मां कार्बन डाइऑक्साइड खणंदा, ज़मीन मां पाणी खणंदा ऐं खुराक यानी कार्बोहाइड्रेट्स ठाहींदा आहिनि ऐं ऑक्सीजन गैस खे ख़ारिज कंदा आहिनि। इहा साॻी शइ असां हिन बाब में बि पढ़ी, ॿ दफ़ा असां पढ़ी चुका आहियूं त ॿूटा सिज जी क्लोरोफिल, सिज जी रोशनी क्लोरोफिल में वठी, कार्बन डाइऑक्साइड हवा मां वठी, पाणी ऐं मादनियात ज़मीन मां वठी, कार्बन डाइऑक्साइड पाणी सिज जी रोशनी मिली ठाहींदा आहिनि निशास्तो ऐं ऑक्सीजन यानी ऑक्सीजन जी खुराक ठाहींदा आहिनि। उनजो मतिलबु त जेका शइ इस्तेमालु थी थिए, जेका ज़रूरी आहे इन अमल लाइ, उहा गैस आहे कार्बन डाइऑक्साइड। इन खां सवाइ रोशनाई तरकीब जो अमल कोन थींदो। इहे त थिया उहे सुवाल जेके असांजी किताब में आहिनि, असां उन्हनि खे सभिनी खे कयो, असां परखियो त असांखे सभिनी जी ख़बर आहे। पर हाणे हिकिड़ो ॿियो सुवालु आहे जेको मां तव्हां खां कंदुसि, उहो किताब में कोन्हे, ऐं उन सुवाल जो जवाबु तव्हांखे यूट्यूब में कमेंट्स ते लिखिणो आहे जीअं मूंखे ख़बर पए त तव्हां छा पिरायो। सुवालु इहो आहे त जेको असांजो माहौल आहे अॼुकल्ह या जेको असांजो इकोसिस्टम आहे उहो काफ़ी हद ताईं ख़राबु थी चुको आहे। ग्लोबल वार्मिंग थी वई आहे, कार्बन डाइऑक्साइड जो मक़दारु वधी वियो आहे, गर्मी जो दर्जो सॼी दुनिया में वधी वियो आहे। असांखे कुझु त करणु खपे न उनखे बचाइण लाइ या उनखे बहितर करण लाइ। सो तव्हां उन सिलसिले में छा था करे सघो? मुंहिंजो सुवालु इहो ई आहे त तव्हां इहो लिखो त तव्हां ॿार उन सिलसिले में छा था करे सघो ऐं वॾा थी तव्हां उन सिलसिले में कहिड़ा क़दम खणंदो। सवाल जो जवाबु ज़रूरु लिखिजो, मूंखे इंतज़ारु रहंदो। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, ॿिए सबक़ ताईं ख़ुदा हाफ़िज़।